बाबा 5 तारीख़ पक्की ओ ॾिस बकरियूं काई हली पीड़ी ते था खपायूं। पीड़ी ते छो? अरे वो ॾिस खुदा बख्श वापारी तो अचे हुनखे घाटे वाटे ॾेई था जान छॾे 5 रुपया तेज मिलंदा। बाबा घट में घट 15,000 पक्का आहिनि। अचो खुदो सां ॻाल्हायो। अदा नूरल अॻिते कमु तुंहिंजो ॾिसूं था त कीअं थो खपाई बकरी। चालाक आहीं हाँ धक खाए भोलो ऐं खटो खाए फ़कीर पकड़जी बापा पातर खां तूं ही बापो भॼी वञो। न पुट नूरल मिठो बि यारनि सां त कड़ो बि यारनि सां असां तोसां गॾो गॾ आहियूं। ईअं चओ न बाबा त मुंहिंजो हौसलो वधे बाक़ी हिन त परेशान करे छॾियो। हाणे वेही तव्हां ॾिसो तमाशो। तो जी दुआ खपे बाबा पुठी ठप थोरो दुआ तो करी भित में कोको तो ठोकी। वाह मुझी बकरी वाह केडी प्यारी बकरी आई छेली ॾिस केर 6 लाख जे तरफ न जा प्यारी बकरी है सफा प्यारी। शाबाश शाबाश घबराजे ना मां तुझे ले टारियूं कपे ईंदुस बबू जी ना आई त टाली जरूर खराईंदो था। पुट पिरल कम पंहिंजो पक्को थी 15,000 का किते में रखिया आहिनि। ओए बकरी खपाई तो 20 का घट मां रुपयो भी मन घट न का 20,000 पक्का दी नहीं तुझी मर्जी आ। 15,000 नहीं तो सही 20,000 पक्का दी नहीं तुझी मर्जी आ। 15,000 का मते टको कोनी तो सही वठी जो ठीक है ना तो रवानो पियो थी आई। न न मां 20,000 घट रुपयो भी न कया। हां 15,000 नहीं तो सही 15,000 हां 15,000 हाल ठीक है बाबो बीमार आ उन अखियों करायण न दे भला 15,000 ये 15,000 वठ दे पर बुध बकरी गाबा खड़ा जाए मना ये खपा जनी काबू कर काबू कर काबू कर काबू कर एकदम गाड़ी चालू कर बा। अरे ओ वो तुम्हारे केडा केडा बकरी काय दो बकरी मोल वठी जा 15,000 में परे दी बाबे की बकरी आ। अरे मुखे सदके इमाम हुसैन जे मिल सब कुछ वयो मुखे सदके इमाम हुसैन जे मिल सब कुछ वयो मुखे सदके इमाम हुसैन जे मिल सब कुछ वयो पजो इश्क नहीं मुझी दिल में मन जाते भी तो दे महफिल में मुखे मान मिलो मुखे सदके इमाम हुसैन जे मिल सब कुछ वयो मुखे सदके इमाम हुसैन जे मिल सब कुछ वयो करे थो वॾे तंहिंखे ऐं घुराए थो पंहिंजे तॾे तंहिंखे जिते कुर्ब करे थो वॾे तंहिंखे ऐं घुराए थो पंहिंजे तॾे तंहिंखे जिते नाने पंहिंजे जो राज़ आहे इस्लाम जंहिंते नाज़ आहे कंहिंजी दामन झलियो सदके इमाम हुसैन जे मिल सब कुछ वयो मुखे सदके इमाम हुसैन जे मिल सब कुछ वयो
अस्सलाम वालेकुम सतार खाना। वालेकुम अस्सलाम। अच रोशन खान, अच वे रोशन खान, लगे तो न वडो हथणी आयो आई। यार सतार हिन नए डीएसपी तो बाहिर आनी आ, मिड़ई लिखी वक्त पे कढूं। इन डीएसपी जे करे असांजो कारोबार ख़राब थियो। हा रोशन, अली असन सही पियो चवे, बस मिड़ई वक्त के धिको ॾियणो आहे। अरे बाबा सॼो रोशन खान खे अबाल सां माल वठी निकिरी वञे। ॾिसोड़ा कहिड़ो सामान वठो पिया। रोशन खान ये तुंहिंजा माल चङो सतार खाना उमा हां सदाई करे ॻाल्हि समझ जाए ॻाल्हि सां। मां चाहियां त अवां खे हथ कड़ी हणी मोबाइल में ॿधी लख बि करे सघां थो। मां चाहियां त अवां जी इते जो इते बेइज्जती करे सघां थो। मां चाहियां त शहर जी पब्लिक खां अवां खे बेइज्जतो बि कराए सघां थो। दुनिया में ॾोह कई क़िस्म जा थींदा आहिनि। चोरी, डकैती, अगवा, कत्ल, ठगी ऐं औरत सां ॾाढाई। ए चरियूं, ए नादानों, औरत असांजे मुआशरे जी कमज़ोर खां कमज़ोर हस्ती आहे, जंहिंखे जॾहिं चाहियो रुसवा कयो वेंदो आहे या त वरी गैरत जे नाम ते क़त्ल कयो वेंदो आहे। औरत माउ, भेण ऐं वनीअ जे रूप में नज़र ईंदी आहे। पोइ बि औरत सां ज़ुल्म थींदो रहंदो आहे। अगरि कंहिं बि छोकिरीअ सां ॾाढाई थिए त उन मज़लूम छोकिरीअ खे मुआशरो बि क़बूल नाहे कंदो। उनखे केर बि वनी बणाइण लाइ तयारु नाहे हूंदो। नतीजो इहो निकिरंदो आहे त उनखे सॼी हयाती जलालत में गुज़ारणी पवंदी आहे, या त उहा मज़लूम औरत ख़ुदकशी करण लाइ मजबूर थी वेंदी आहे। ऐं ॿिए तरफ़ मर्द हर ॾोह कंदे बि हिन मुआशरे में कंधु खणी हलंदो आहे, छो त हू मर्द आहे। मर्द घणी केॾो बि ॾोहारी छो न हुजे, पर उनखे कंहिं बि ॻाल्हि जी परेशानी नाहे हूंदी, छो त हू मर्द आहे। आख़िर केरु कंदो हिन मज़लूम औरत सां इंसाफ़? ॿुधायो, आहे तव्हां वटि को जवाब? केरु कंदो हिन औरत मज़लूम सां इंसाफ़? ॿुधायो, ए मुआशरे जा बेज़मीरो, तव्हांखे कहिड़ी सज़ा ॾिजे? सर, असांजी सज़ा त न क़ाबिले माफ़ी आहे। जेको तव्हांखे वणे उहो सज़ा ॾियो। हाँ सर, जेका बि सज़ा तव्हांखे ॾियणी आहे असांखे क़बूल आहे। हाँ सर, जेका तव्हांखे वणे उहा सज़ा ॾियो। तव्हां असांजो सुतल ज़मीर जगायो आहे, हाणे असां सॼी ज़िंदगी शराबत सां गुज़ारींदासीं। सर, असां वाइदो था कयूं अॻिते अहिड़ो को बि ग़लति क़दम न खणंदासीं, कंहिं बि न्याणीअ ॾांहुं बुरी नज़र सां न ॾिसंदासीं, छो त तव्हां हिन न्याणी जी इज़त बचाए असांखे हिकु वॾो ॾोह करण खां बचायो आहे। लॻे थो त अवांजो सुतल ज़मीर जागी पियो आहे।
मूं तव्हांखे इन्ही उम्मीद ते माफ़ कयो आहे त तव्हां अॻिते अहिड़ो ग़लति क़दम न खणंदव। हलो हितां। सर तव्हांजी वॾी वॾी महिरबानी जो तव्हां मुंहिंजी इज़त बचाई। न मैडम, अवाम ऐं मज़लूम खे तहफ़ुज़ ॾियणु असांजी ज़िम्मेवारी आहे। मुंहिंजो नालो फरज़ाना आहे। ऐं मां आहियां DSP इमरान। सर तव्हांजी वॾी वॾी महिरबानी। चङो सर, पोइ मां हलां। अखबार में चाल के लाओ नहीं बाबा। भले भले, वाह सही वाह। अरे ये अखबार तो रोज पढ़ंदो आया, मुखे छा तो पढ़ी ॿुधाई निभागा। अदा नूरल, ये खबरूं बाबा पढ़ी पास कंदो आहे, तॾहिं ये खबरूं अखबार में छपंदो आहिनि। अदा मुखे लगे तो ये खबर बाबे जे पास थियण खां अॻु में अखबार में लगी हुई आहे। भले भले, वाह सही वाह। जेको तो पढ़ियो हुजे वो शायद ॼण मूं न पढ़ियो हुजे। साथ सही छा लिखियलु आहे। खनकोटा में अंधनि ऐं मंडनि जजनि जी भर्ती शुरू। अचण जो हंधि सागर बस स्टॉप शराबपुर ऐं यूनियन कौशल जटिया, जिथे ऑफिस तय कई वई आहे। बाबा छा तो सोची मौक़ो भलो थई। अदा यो मौक़ो भलो आहे, पर असां मां धो केर थींदो। मां अंधो ऐं तूं मंडो ऐं बाबो वरी ॿोड़ो। अरे उठो निभागो, हुकूमत किथे इन माज़ूरनि जी कोटा ते बि बैग न हणी छॾे। बाबा ओ बाबा बाबा इन सोचण ना कुछ कोन दी दई। एड़ो कम सोच जी सपान माला माल थी वणियो। हाँ बाबा, मां ऐं नूरल भला कुकड़ी चोरी कंदासीं छा हाणे? भले भले। अरे निभागो, मुंहिंजी त अखि न मिल्कियत पढ़ी लिखाइण वारी थिया। अरे हिन मिल्कियत हासिल करण जे लाइ धीअ फरज़ाना जो साथ बि ज़रूरी आहे। मुंहिंजो साथ? पर मां छा थी करे सघां बाबा? बाबा, पर रईस परेल जो पुट त सफ़ा सादो माण्हू आहे, हुन में असांखे कहिड़ो फ़ाइदो? मूंखां इहो कमु कोन थींदो बाबा। तूं घणो ई कुझु करे सघीं थी पुट, घणो ई कुझु करे सघीं थी मूं लाइ, पर जे तूं राज़ी थी पओ। हाँ दी, तोखे इहो ई ड्रामो करणो पवंदो। न अदा, मूं चयो न, मूंखां इहो कमु कोन थींदो। अदी फरज़ाना, असांजो गुज़र सफ़र आहे ठगी ते। जे ठगी न कंदासीं त पोइ अमीर कीअं थींदासीं? न अदा, मूं चयो न, मूंखां इहो कमु कोन थींदो। भले भले, माना हाणे असांजो ठहियल कमु बि तूं विञाइण थी चाहीं। जेको चयो थमई, सम्झायो थमई, कम ते अमल कर। ऐं इहो कमु तोखे ज़रूरी करणो आहे। उथी उथी कमु कर। पर बाबा,
दिलदार तूं हाणे जलसे जी तयारी कर। अहिड़ियूं अहिड़ियूं तकरीरूं लिखी माण्हुनि खे ॿुधा जो माण्हू पंहिंजे सखनि आसरनि में मुंझी वञनि। माण्हुनि खे पूरियूं नौकरनि जा आसरा, उन्हनि खे तरक़ियाती कम ऐं ॿियो अहिड़ो अहिड़ो उन्हनि खे दिलासा ॾे, सखणा दिलासा पाण करे सघूं ऐं कुझु कोन सघंदासीं। उहा तव्हांखे बि ख़बर आहे, मूंखे बि ख़बर आहे। बाक़ी मिड़ी आवाम खे मुंझाए वोट वठिणो आहे पुट। बाबा साईं छो था परेशान? अॻ में भला तव्हां खां कंहिं इलेक्शन खटी आहे जो हाणे खटी आहे? बाबा साईं 7 पीढ़ियुनि खां इलेक्शन पाण खटंदा रहंदा, तव्हीं परेशान न थियो। हिन दफ़े बि इलेक्शन पाण खटींदा। हाणे माण्हुनि में तालीम अची वई अथई, तमामु घणा होशियार थी विया अथई। हाणे हो तुंहिंजे पूरियुनि ॻाल्हियुनि में कोन ईंदा, पर को अहिड़ी चुट वेड़ा अहिड़ो को तरीक़ो इख़्तियार कर जो तुंहिंजे ॻाल्हियुनि में अची वञे ऐं मुंझी वञनि ऐं पाण खे ई मोकिलनि। हा रईस, हिन दफ़ा तव्हांजे मुक़ाबले में पढ़ियल बीठो आहे। पढ़ियल इहो पढ़ियल कहिड़े बात जी मूली आहे? सिद्दीक़ खान खां त केरु वोट खटे ई नथो सघे। दोस्तों भाइरों, हाणे मां गुज़ारिश कंदुसि त हिते जनाब रईस परेल खान खे पंहिंजे ख़्यालनि जो इज़हार करे। रईस परेल खान जिंदाबाद, 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 रईस परेल खान जिंदाबाद। मान वारो दोस्तों भाइरों, अस्सलाम वालेकुम, या अली मदद। दोस्तों भाइरों, तव्हांजो जज़्बो ॾिसी मूंखे ॾाढी ख़ुशी थी आहे। इंशाअल्लाह हीअ इलेक्शन इन ई जज़्बे सां खटींदासीं। ताड़ियूं। भाइरों, असांजो मक़सदु इहो ई आहे त असीं तव्हांखे हक़ वठी ॾियूं, जेके तव्हांजा हक़ खाई करोड़पति थी विया, पर ग़रीब अवाम जी का बि दादर वसाई कान थी। हाणे गुज़ारिश कंदुसि त रईस ज़ाहिद खान खे पंहिंजे ख़्यालनि जो इज़हार करे। ताड़ियूं। रईस ज़ाहिद खान जिंदाबाद, रईस ज़ाहिद खान जिंदाबाद, रईस ज़ाहिद खान जिंदाबाद। दोस्तों मुंहिंजा भाइरो, अस्सलाम वालेकुम, या अली मदद। जीअं त तव्हांखे ख़बर आहे, हर दौर में ग़रीब अवाम सां नाइंसाफ़ी थींदी आहे, पर हर दौर में ग़रीबनि खे कूड़नि आसरनि ऐं दिलासनि सां कुझु बि नाहे ॾिनो। दोस्तों मूंखे उमेद आहे त तव्हां पंहिंजे वोट जो सही इस्तेमालु कंदो। अॻूणे एमपीअ जा कारनामा तव्हां खां लिकियल न आहिनि, केॾियूं भलायूं कयल आहिनि, इहे तव्हां खां लिकियल न आहिनि। हाणे मां उन माण्हू खे दावत ॾियां थो जे ग़रीब अवाम लाइ हिकु वॾो कदम खयो आहे। रईस रशीद खान जिंदाबाद, रईस रशीद खान जिंदाबाद, रईस रशीद खान जिंदाबाद, रईस रशीद खान जिंदाबाद। दोस्तों भाइरो, मूंसां प्यार कंदड़ो, अस्सलाम वालेकुम, या अली मदद। दोस्तों इहो साबित थी वियो आहे त तव्हां मूंसां केतिरी मोहबत कंदा आहियो। तव्हांजी इहा मोहबत ॾिसी मूंखे पक थी वई आहे, इंशाअल्लाह ही चूंड असीं कटींदासीं। ताड़ियूं। दोस्तों मुंहिंजे साम्हूं बीठल उम्मीदवार जा कारनामा तव्हां खां लिकियल न आहिनि। हुननि हर दौर में ग़रीब आवाम खे लुटियो आहे ऐं हुननि ही सीट पंहिंजी ज़ाती जागीर समझी आहे ऐं हिन ते कब्ज़ो कयो आहे। सिर्फ़ कूड़ा आसरा ॾिना आहिनि। मां तव्हांखे पक्का रोड रस्ता ॾींदुसि, नलका गटर लाइनूं, कैश रक़म ॾींदुसि ऐं पढ़ियल लिखियल नौजवाननि खे नौकरियूं बि ॾींदुसि। दोस्तों पर मां अवां सां अहिड़ा कूड़ा वाइदा कोन कंदुसि, पर इहो वाइदो ज़रूर कंदुसि त मुंहिंजो जीअण मरण तव्हां सां गॾु हूंदो। बेखबर शहर जी रिपोर्ट साम्हूं वैसे जो पाबंद करे चलियो आहे, पर सर शहर में जुआ ऐं हथाखोरी वधंदी थी वई आहे। जंहिं जंहिं एसोसिएशन जी हद में गैर कानूनी कम थिए थो उनखे फौरन आगाह करे छॾ। तो मुंहिंजी हद में को बि गैर कानूनी कम थियो न, उन जो ज़िम्मेवार उन हद जो एसएचओ हूंदो। ओके सर।
सोना साईं ॾिसी हलण कोन सिखिया आहियो छा? केरु आहीं तूं? मूंखे तुंहिंजे ॻाल्हाइण जो इहो अंदाज़ पसंदि न आयो। सिंध जूं छोकिरियूं त परदे ऐं पोती वारियूं हूंदियूं आहिनि। छा तोखे तुंहिंजनि वॾनि तमीज़ नाहे सेखारी? छा मूंखे मुंहिंजी ग़लती जी माफ़ी मिली सघे थी? मूंखे तुंहिंजी ज़ाती ज़िंदगी सां को बि वास्तो कोन्हे। हा, पर एतिरो ज़रूरु चवंदुसि, पर पंहिंजे वॾनि जी इज़त खे ख़राब न करियो। छोकिरी खणी केॾी बि ख़ूबसूरत छो न हुजे, पर हू सुहिणी तॾहिं लॻंदी आहे जॾहिं हू परदे में हूंदी आहे। मुंहिंजो नालो फरज़ाना आहे। छा मां तव्हां खां तव्हांजो नालो पुछी थी सघां? मुंहिंजो नालो अब्दुल रशीद खान आहे ऐं प्यार सां मूंखे रशीद खान चवंदा आहिनि। हाँ सर, जरूर डाल कर सिंगर हो गया। बेहतरीन इंसान वो आहे जेको पंहिंजी जिंदगी सादगी सां गुज़ारे पर पंहिंजे ज़मीर जो सौदो न करे, पंहिंजे खिलाफ ॻाल्हियूं ॿुधी हौसलो न हारियो। छो त शोर तमाशाई कंदा आहिनि, खिलाड़ी न। जेकॾहिं पाण तमाशाई बणिजी तमाशो ॾिसंदासीं त रोज़ मासूम माण्हू मरंदा। मिस्टर आकिब, मूंखे रोज़ कारकर्दगी खपे। सर, मूंखे लॻे थो त ॾोह करण वारो होशियार ऐं चालाक आहे। हिकु वण वञा माचीस जूं किरोड़े तीलियूं ठही सघनि, पर हिकु तीली हिकु किरोड़ वणनि खे साड़े सघे थी। ॾोहारी केॾो बि ताक़तवर हुजे, पर कानून खां वधीक ताक़तवर न आहे। सर, मूंखे कुझु टाइम खपे ऐं नफ़री जी बि सख़्त ज़रूरत आहे। ठीकु आहे, अव्हांखे नफ़री मिली वेंदी, पर मूंखे रोज़ जे बुनियाद ते गुड प्रोग्रेस जी रिपोर्ट खपे। जी ओके सर। जावेद, तूं, शहजाद, नसीब ऐं अज़हर जासूस तौरु पंहिंजा फराज़ सरअंजाम ॾींदव। हर उन माण्हूअ ते कड़ी नज़र रखंदव जंहिं ते अव्हांखे शक आहे। सर, असां ॾोहारनि ताईं पहुचण लाइ अहिड़ो त रूप अख्तियार कंदासीं जो कंहिंखे महसूस बि कोन थींदो जो असीं पुलिस वारा आहियूं। गुड, वेरी गुड। सर, असां पंहिंजे फर्ज़ जी अदायगी में पंहिंजी जान जी परवाह कोन कंदा। जी सर, तव्हांखे हर ख़बर जो रिपोर्ट ॾींदासीं। नेकी ऐं सचाई जो रस्तो मुश्किल ज़रूर हूंदो आहे, पर उन जी मंज़िल तमामु सुठी हूंदी आहे। बुराईअ जो रस्तो आसान सही, पर उन जी मंज़िल तबाही हूंदी आहे। अव्हां वञी था सघो।
वनी गाजन जे ठामर में कीमो थी से आपी सोदा है ना। वालेकुम सलाम। वेहो सही वेहो। सलाम अलैकुम। ये साहब है जहां सही सामो इतने कुर्सियां वे किसे सा अरे कुर्सियां सामो साहब साहब किसे साहब सामो पान के दीदो नौकरी अब के सामो सलाम कर साहब सामो बैठो सही सामो सलाम है सलाम अलैकुम साहब। वालेकुम सलाम। वेहो मामा वेहो। एक क्या वे सोती ॿियो ख़बर कीअं अचण थियो? ॿियो ख़बर कीअं अचण थियो? अल्लाह जे छा पियो पुछे? साहब असां अखबार में पढ़ी आया हूँ नौकरी जे लाइ आया हूँ। तालीम केतिरी आहे तव्हांजी? साईं साढा 18 दर्जा पास आ। पर तूं त अंधो आहीं। साईं दिल जी रोशनी सां पढ़ियो आहे। अच्छा अच्छा ऐं तव्हां? जी साईं मां 17 जमात पास आहियां। ऐं तूं? साईं मां प्राइमरी पास आहियां। छो भला तालीम अध में छॾे ॾिनीसीं? साईं असल में हो त स्कूल घर खां परे हो ऐं मां माज़ूर माण्हू अचण वञण में ॾाढी तकलीफ़ थिए। साहब जल्दी कयो नौकरी जो देर थी थिए। ॾिसो 3 में 5 मिंट वञी बचा बाबी। तोखे कीअं ख़बर पई? साहब दिल जी सजाई साहब। अच्छा तकड़ न कयो त मूंखे सोचण जो त मां तव्हांखे कहिड़ी नौकरी ॾियां। साईं मूंखे चौकीदारी जी नौकरी ॾिजो। तो अखियुनि खां अंधो आहीं तोखे ॿी नौकरी ॾींदुसि। चौकीदार त कंहिं सही माण्हू खे कबो। साईं मां बिल्कुलु सही आहियां। इहा चौकीदार जी नौकरी मूंखे ॾियो साईं मां ठीकु ठाक आहियां। साईं मूंखे ॾियो मां बिल्कुलु सही आहियां चौकीदार जी नौकरी मूंखे ॾियो। अच्छा तव्हां फिरंदी आहियो। बीहो बीहो मां तव्हांजो बंदोबस्तु कयां थो। बीहो बीहो था वञो केॾा था? मतिलबु तूं बि हुनजो साथी आहीं न? साहब मां तो हिनखे सुञाणे कोन थो। हो मूंखे रस्ते में गॾा हिते पहुचाइण में मदद कई अथनि। साहब मां न आहियां अहिड़ो। साहब हो मूंखे रस्ते में मिलिया हिते पहुचाइण थी मुंहिंजी मदद कनि। हाणे त मां परेशान आहियां मां घर कीअं वेंदुसि साहब? मूंखे लॻे थो त तूं सचो माण्हू आहीं ऐं मूंखे सचे माण्हू जी ज़रूरत आहे। बिल्कुलु साहब बिल्कुलु तव्हां सही हो। पेर किथे अथव साहब? ऐं तूं परेशान न थी। हीअ वटि 1000 रुपयो रक्शे ते हलियो वञजांइ। साहब लागी तो रक्षो न था वठी ॾियो। सुभाणे मोटी अचे नौकरी मिली वेंदी। हा साहब ज़रूरत हो ज़रूर। हल एतिरा में साहब पोइ अचिबो बाबा। हाँ पोइ हिते आओ। मुर्स दो दो ये सबू जो जा ऐं अधे अगर मां बि मोटड़ा खवा भॼड़े भॼ। बाबा ओ बाबा खत रोज लिखण तू लाए सजण से उमाणण लाए कंहिंखे मिनतूं करण कंहिंखे बाहूं ॿधण
कंहिंखे पेरे पवनि, कंहिंजी हा करण, कंहिंजूं झिड़बूं थियण, विसरे ई न को, विसरे ई न। माशाअल्लाह, जे तो साईं जन शायरी भी कंदा आहिनि। ओ ये बेनिकाब नवा सोचत कर थी सियाणू फट न को माण्हू मरी पे छद वकुल बाराणू फट न को माण्हू मरी पे लाली लबल ते हणी ये बेनिकाब नवा गल थी वी दिघणी ये बेनिकाब नवा सोचत कर थी सियाणू फट न को माण्हू मरी पे छद वकुल बाराणू फट न को माण्हू मरी पे। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। आऊं समूरनि दोस्तनि जो ऐं मौजूद महिमाननि जो ऐं समूरनि कोठाणनि जो तमामु घणो शुक्रगुज़ार आहियां। मोतार जे लाइ तालियूं। जिन पंहिंजो कीमती वक़्तु कढी अॼु हिते असांजो मान मथाऊं कयो आहे, असां वटि कही आया आहिनि ऐं तमामु घणो शुक्रगुज़ार आहियां। मां कोठाणनि खे ॿुधाइण थो घुरां त असां पंहिंजे ॾाॾनि परॾाॾनि खां वठी 7 पीढ़ियुनि खां वठी हिन तक जे अवाम जी, पंहिंजे ग़रीब मारूरनि जी ख़िदमत कई आहे। उन्हनि जा तरक़ियाती कम कराया आहिनि, उन्हनि खे अस्पतालूं ॾिनियूं आहिनि, उन्हनि जे ॻोठनि में स्कूल ठाराया आहिनि, उन्हनि खे बुनियादी सहूलियतूं ॾिनियूं आहिनि, उन्हनि वटि गटर लाइनूं ॾिनियूं आहिनि। अॼु जेके हथ ठोकिया सियासतदान टांगा पार्टियुनि में, उन्हनि जी छां में हली असांजी मुखालफ़त करे रहिया आहिनि, पर उहे मुंहं खाईंदा। उन्हनि खे यादि रखणु घुर्जे त सियासत सवलो कमु न आहे। सियासत रुगो कूड़ा ऐं सखणा वाइदा करण वारो कमु न आहे। सियासत में कुर्बानियूं आहिनि, सियासत में पंहिंजे अवाम सां गॾु हलणो आहे। पंहिंजे ॻोठाणनि खे ॿुधाइण घुरां थो त तव्हांजे ॻोठनि में जेके नलका, जेके अस्पतालूं, जेके सहूलियतूं मिलियल आहिनि से असां ॾिनियूं आहिनि। इहे पढ़ियल वारा, इहे हथ ठोकिया सियासतदान आहिनि, टांगा पार्टियुनि वारा माण्हू आहिनि। इहे तव्हां खां वोट वठी पोइ वरी तव्हांजे साम्हूं न ईंदा। इहे पोइ तव्हांखे ॻोल्हिया न लभंदव। मां ॿुधाए थो तव्हांखे छॾियां, इहे वरी ॻोल्हिया न लभंदव। असीं तव्हांजे राज जा माण्हू आहियूं, तव्हांजे तर जा माण्हू आहियूं। असांजो घर तव्हां खां परे न आहे। इहे वोट वठी अमेरिका ऐं दुबई हलिया वेंदव। मां ॿुधाए थो छॾियां तव्हांखे, तव्हां बि हिते, मां बि हिते। असां तव्हांजा आज़मायल सियासतदान आहियूं। असांजा वॾा बि तव्हांजी ख़िदमत कंदा रहिया। तव्हांजे ओखीअ में, ॾुखीअ में, मुश्किल घड़ीअ में, ॿोॾि हुजे, बरसाति हुजे, तव्हां सां गॾु बीठा रहिया। साईं, मां ॻोठाणनि खे, पंहिंजे भाइरनि खे, के परे जा कोन्हे, सभु पहचान मुंहिंजा। मां उन्हनि खे अपील कंदुसि ऐं ऐलान थो कयां त हू मुंहिंजे फर्ज़ंद खे, बल्कि वॾे फर्ज़ंद दिलदार ख़ान खे पंहिंजो कीमती वोट ॾेई कामयाब कनि, त जीअं असां माज़ी वांगुरु उन्हनि जी ख़िदमत करे सघूं। कोठाणनि जी वॾी महिरबानी। हाणे मां पंहिंजे पुट खे मौक़ो ॾींदुसि दिलदार ख़ान खे त कुझु उहो अची पंहिंजे अवाम सां ॻाल्हाए। मोतार जे लाइ तारियूं। मुंहिंजा दोस्तो, मुंहिंजा भाइरो, अस्सलाम वालेकुम या अली मदद। जीअं त बाबा साईं फरमायो, असां 7 पीढ़ियुनि खां वठी तव्हांजी ख़िदमत कंदा था अचूं। हिन तर में जेके बि कम थींदा आहिनि, बाबा साईं जी निगरानी में थींदा आहिनि। ऐं मां बि वाइदो थो करां, ज़िंदगी भर तव्हांजो साथ ॾींदुसि। तव्हांजे हिकु सॾ ते हाज़िर थींदुसि। ततल गर्मी ऐं उस में अवां दोस्तनि सां गॾु हूंदुसि। ऐं आख़िर में आउं इहो चवंदुसि त सभिनि दोस्तनि जो थोराइतो आहियां। तव्हां जूं वॾियूं महिरबानियूं, महिरबानियूं, महिरबानी। मोतार जे लाइ तालियूं।
भाई बाबा भाई जी तव्हां पुत्र जी तव्हां जॾहिं मां तुंहिंजो पुटु न आहियां। बानूर अल दे ख़बर पुट छा थियो 15 फुट परे थी पी थी पियो ई न त अहिड़ो असर कयो ॾहनि खे ॾस ॾी। अदा असां ईअं सम्झो त मता सां कामयाब थियूं। अरे वाह बाबा उते मूंखे तव्हां मौत जे मुंहं में छॾिया आहियो। पुट नूर अल हर छत टिड़नि खे कावड़नि खे तूं ॻाढ़ थियो। बाबा 1000 रुपए जी ॼार हणी आयो 1000 जी पर मां बि अहिड़ो चूनो हणी आयो हुअसि मूंखे चए पियो सुभाणे बची जाए। हाणे रोज़ मां धोऊंदुसि अहिड़ा ऐश हूंदा बाबा। हाणे हीअं था कयूं हाणे कीअं होटल ते न मुर्गी फ्राई ऐं कढ़ाई करे था खाऊं। मानींदा खाऊं कढ़ाई था खाऊं हलूं था हा दा छा ॻाल्हि आहे नसीब मुंहिंजो रस्तो छो रोकियो थी? असां तुंहिंजो रस्तो नाहे रोकियो सितार तूं पाण असांखे ॾिसी बीहजी वियो आहीं। असांखे को बि शौक़ु नाहे तोसां बीही ॻाल्हाइण जो तूं पाण बीठो आहीं। मूंखे तव्हां सां बीही ॻाल्हाइण जो को बि शौक़ु नाहे। हटी परे थियो छो भला रोड थिल ट्रक साण थई आहे हलियो वञ ता असां तोखे नाहे रोकियो हिते। तव्हां मूंखे रोके बि नथा सघो तव्हां सम्झो रोके बि नथा सघो। वक़्तु अचण ॾे सितार पोइ ॾिस त कीअं तोखे था रोकियूं। तव्हां हिते बि उन वक़्त जो इंतज़ार कयो मां हलां थो। बाबा साईं हिकु ॻाल्हि जी तव्हांखे ख़बर पई आहे? कहिड़ी ख़बर पुट? बाबा साईं ॿुधो आहे त सतार खे डीएसपी गिरफ़्तार करे वियो आहे। परेशान थियण जी का ज़रूरत ई कान्हे पुट। डीएसपी में एतिरी ताक़त न आहे जो असां जेके माण्हूअ खे गिरफ़्तार करे। एमपीए आहियां मां एमपीए पुट कंहिंजी मजाल जो असां सां वेही फिटाईंदो छो त हुनखे अञा ताईं असांजे कम जी ख़बर ई न आहे। रईस जेको बि तव्हां सां फिटाईंदो उहो ज़िंदा कोन रहंदो ऐं जंहिं ॾींहुं एक्शन असां ते खणंदो उन ॾींहुं पूरो बि ज़रूर थींदो।
नथी ठगी न कर सके पर सोच पे फरजाना दिया कहिड़े सोचनि में गुम आहीं ॿुधाए त सही। कुछ भी न बाबा साईं, कुछ भी न। सोचूं था छा कयूं जिन्हनि ते हेॾा वॾा ॿार आहिनि, तूं कहिड़ी सोच में गुम आहीं? बाबा अधी पाण लाइ परेशान आहे, असांजो वतूं था दर दर ते धिका खाईंदा। बाबा अदा सही थो चए, भेनरूं त हमेशा भाइरनि लाइ परेशान थींदियूं आहिनि। बाबा छा रशीद वाकई सादो माण्हू आहे? फरजाना पुट वाकई हू हिकु सादो माण्हू आहे ऐं हमेशा हुनखे सच चवण जी बीमारी आहे, बीमारी। तुझो नाम दिल ते लिखियम लिखियम तोखे जीअ में जायूं ॾिनम ॾिनम तुझो नाम दिल ते लिखियम लिखियम तोखे जीअ में जायूं ॾिनम तुझो नाम दिल ते लिखियम लिखियम तोखे जीअ में जायूं ॾिनम ॾिनम तुझो नाम दिल लिखियम तोखे जीअ में छा था सोचो जावेद साहब? नसीब सोचा था कि डीएसपी साहब आखिर सत्तार के छू छॾे ॾिनो। इनमें सोचण जी कहिड़ी ॻाल्हि आहे? हाँ शहजाद बिल्कुल। हाँ जावेद साहब, डीएसपी जो मकसद ही इहो आहे त जुर्म खे जड़ खां ख़तम कयां। सर तव्हां डीएसपी साहब जी तव्हां हुनजी ख़ामोशी खे कमज़ोरी न सम्झो। हू जे मक़सद जे पोयां आहे हुनखे सम्झण पंहिंजे वस खां ॿाहिरि आहे। नसीब मां सभु सम्झां थो पर जेकॾहिं सत्तार लाकअप थी वञे हा न त उनजे लाकअप थियण सां शहर में काफ़ी अमन थी वञे हा। जावेद साहब तव्हां परेशान न थियो, शहर में ज़रूर अमन थींदो। हा इंशाअल्लाह हिन शहर में वरी अमन जा गुल चढ़ंदा। तव्हां ॾिसो त साहब कीअं थो जुर्म जी जड़ ते पहुचे। बाराणी न कर फरजाना, मूं तोखे कॾहिं प्यार जी निगाह सां न ॾिठो। रशीद मुझो त पहिरीं मुलाकात में ही तोसां प्यार थी वियो। बाबा ऐं अदा त अलाए कंहिं बेमक़सद लाइ तोॾां मोकिलियो हो। मां त शिकारी बणिजी तुंहिंजो शिकार करण आई हुयसि, पर तुंहिंजी नज़रनि जो निशानो पाण बणिजी वई आहियां। मुंहिंजो शिकार करण मूं सम्झो न आहे। रशीद हक़ीक़त इहा आहे त मुंहिंजे बाबा ऐं मुंहिंजे भाइरनि जी नज़र तुंहिंजी मिल्कियत ते आहे। वो मुझे ज़रिए तोसां धोखो करण था चाहिनि। अच्छा ओ ही भी हिकु नाटक आहे? न रशीद खुदा जे वास्ते मुझे प्यार के नाटक जो नाम न दे। अञा बि चवीं थी त ही नाटक न आहे? तुंहिंजो पीउ ऐं तुंहिंजा भाइर ठग आहे न, ठग। तव्हांजी सॼी ज़िंदगी ठगी सां गुज़री आहे। रशीद मां मञा थी त मुझे बाबा ऐं अदा जो किरदार सही न आहे। रशीद भले तू मुझसे प्यार न कर पर खुदा जे वास्ते मुझे प्यार के गलत न समझे। आई लव यू फरजाना। इन लाइ आके सब तव्हांखे चवंदो आहियां मूंसां गॾु हूंदो अहिड़ा ई मज़ा माणींदो। कुर्बान वञाए रहसे, मूं करे तुंहिंजी दोस्ती का इनकार कयो आहे, तोसां सिर लॻे रहसे, सिर लॻे। हा आकिब साहब मां पंहिंजे माण्हुनि खे चवंदुसि दिलि खोले कमु कंदा, छो जो मूंखे तव्हांजी जो सपोर्ट आहे। वैसे तव्हां बेफ़िक्र थी रहो, ॾिसो त सूबेदार साहब तव्हां लाइ छा मां छा थो करे। हाँ आकिब साहब हूं भी तो असांजे दोस्तनि में शामिल आहिनि। हू बि त असां यारनि जा यार आहियूं।
रईस डीएसपी ॾाढी सख़्ती करे छॾी आहे। चपे चपे ते माण्हू ते आया अथसि। तूं हुननि जी परवाह न कर, मां पाण हुननि खे मुंहुं ॾींदुसि। तोखे हिन कारोबार जो बादशाह बणाईंदुसि। रेसिडी खान बादशाह। गुड, वेरी गुड। आकिब साहब, मूंखे तव्हां मां इहा ई उमेद हुई। वाक़ई तूं सचो मुंहिंजो वफ़ादार दोस्त। बाबो ॾिस लॻे थो बाबे वॾो को कारनामो ॾेखारियो आहे छा? हा दा, तॾहिं त बाबो 2 फुट ज़मीन खां मथे तो तरंदो अचे। त पोइ अॼु बाबे खे था मखण खारायूं। बाबा खे पर कीअं दा? हा, हाणे तूं भई तमाशो ॾिस जाए। असां बाबे खे चवंदासीं असांखे हिकिड़ी मुंडी अथई आहे, हुन में करोड़ रुपए जो हीरो लॻल आहे। पोइ तमाशो ॾिस जाए पोइ तमाशो। अच 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 अच। भले भले छाते चरिया थिया नचनाई कुछ माल त असां वटि बि आहे। हीअ ॾाढा ख़ुशि आहिनि। छो? अरे छोरा, पहिरों जी नाच गानो शुरू कयो अथव। अरे बाल असां वटि बि आहे। छाते पिया कुॾो? अरे छोरा निभागो, छाते झुमिरियूं ऐं नचंदा कुॾंदा अचो। छा कयो अथव? झुमिरियूं त मां पायां। इहो कमु त तव्हां खां वधीक माल त मूं वटि आहे। तव्हां छाते पिया झुमिरियूं हणो? वॾो हथ आयो आहे। इहो त ॿुधा तो केॾो हथ आयो आहे। मूं बि 3 लख रुपए जी ठगी कई आहे। तव्हां छा कयो आहे जो एतिरो नचो पिया? 3 लख बस। 3 लख। अरे भागो, ॿुधायो त सही, तव्हां कहिड़ो कारनामो करे आया आहियो? बाबा ॿुधंदे त पेरनि हेठां ज़मीन निकिरी वेंदई। भला हाणे खणी ॿुधायो जेको तीर मारे आया आहियो। बाबा पोइ पंहिंजी दिलि काबू कजाए ऐं पेर ज़मीन में फबाए रखजाए। असांखे हीरो मिलियो आहे। हीरो? हाँ हीरो? हाँ हाँ बाबा, हीरो हीरो। घटि में घटि 1 करोड़ जो हीरो आहे। हुनमें सोनी मुंडी बि आहे बाबा। हा त पोइ पाण सौदो कयूं। 10 लख रुपया कयूं था सौदो। 10 लख? अरे 10 लख रुपया पीउ सां बि हिसाब किताब? अरे बाबा पैसनि खे छॾियो, मां तव्हांजो पीउ आहियां। 3 लख रुपया तव्हांखे ॾियां थो। बाबा कारोबार में कहिड़ो हया ऐं शर्म चवंदा न आहिनि, 2 भाइर ऐं 4 लेखो। पर तोड़ त बाबा 3 लख न ओधर कोन कंदासीं तोसां। पहिरियां तव्हां मुंहिंजा पैसा ॻणे वठो पुट, पोइ तव्हां मूंखे हीरो ॾियो। न न बाबा, तोते भरोसो आहे। बाबो दी पियो ही, न को रुपयो बि तोसां घटि न कयो आहे। हा में पूरा 3 लख रुपया अथव। 3 लख? ठीकु आहे बाबा। 3 लख हिन में 2 करोड़ जो हीरो अथई। चेक कर। पोइ ईअं न थो सुभाणे जीअं त पुट मूंसां धोखो करे आहे। तो खोजे कंदे न तो मुट्ठी लाए वठो मैं। तो जी केर न लाए वने ओने तू चेक कर। हल चेक कर ले। सुठे नमूने करोड़ जो आहे। बाबा साईं, लगे तो हिन दफ़े पाण बाज़ी हाराए वेंदा। परेल इहो परेल असांखां बाज़ी खटे वेंदो। बाबा साईं, जेको बि असांखे वोट न ॾींदो न, हुनखे मोचड़ा हणी बि वोट कास्ट कराईंदासीं। अदा दिलदार खान, हाणे मोचड़नि वारो वक़्तु न आहे रहियो। असां लाइ वक़्तु ई वक़्तु आहे। असां वक़्त जा बादशाह आहियूं। असां कुझु बि करे सघूं था पुट। हा बाबा साईं, असीं घर में वेही करे वोट कास्ट कराए बैलेट बॉक्स में विझंदासीं। केर बि न आहे असांखे रोकण वारो।
हाँ पुट दिलदार, ईअं ई थींदो, ईअं ई थींदो। इंशाल्लाह बाबा साईं, इंशाल्लाह। सर, असीं वॾी जांच खां पोइ नतीजे ते पहुता आहियूं त हिते जेके बि ॾोह थियनि था उन्हनि जी सरबराही आकिब साहब करे रहियो आहे। बिल्कुलु सर, जांच सां सही चई रहियो आहे। हिते रहंदड़ ॾोहारनि खे आकिब साहब फुल सपोर्ट करे रहियो आहे। साहब असां पूरी जांच कई आहे, हिन में आकिब साहब जो 100% हक़ आहे। पर सर हिन कम में आकिब साहब अकेलो न आहे, आकिब साहब के कोई सपोर्ट करे रहियो आहे। इहा हिन कम जी ॻाल्हि, हाणे असांखे इन ॻाल्हि जी जांच करणी पवंदी। जेको आकिब खे सपोर्ट करे रहियो आहे इहो आहे केरु? सर, मूंखे हिन बारे में शक आहे। मिस्टर जावेद, शक न पर पक जी ॻाल्हि कर। असां अनकरी इन ॾोहरनि ताईं पहुचण वारा आहियूं। असांजो मक़सदु आहे असुल मुजरम ताईं पहुचण। शक मूजिब असां कंहिंखे बि परेशान नथा करे सघूं। तव्हां पंहिंजो वर्क जारी रखो। यार सतार, इन डीएसपी इमरान त बाह बारे ॾिनी आहे, इन जो त को गिलो करे यार। सतार, हिन डीएसपी इमरान त असां जूं निंड्रूं हराम करे छॾियो आहे। बाबा साईं, हा चुप करे वेही रहो। हिन डीएसपी जूं निंड्रूं हराम करे छॾींदुसि। बाबा साईं, इमरान पढ़ियल लिखियल ऐं शातिर दिमाग़ आहे। हिन खे मारणु मुंहिंजे लाइ मुश्किल ॻाल्हि न आहे, पर इमरान जे मरण सां इहा ॻाल्हि मथे वञी सघेव थी। ऐं हिन जो असर बाबा दैता जी कुर्सीअ ते पहुची सघेव थो। बाबा साईं, सतार त बिल्कुलु सही थो चवे। सतार सही थो चवे या ग़लति, मां कुझु बि नथो सम्झां। हिनखे ख़बर पइजी वञे त हिते सिद्दीक़ खान जी हैसियत छा आहे। हिन डीएसपी जे हथ में एतिरा त ॾोह कयो जो हू हितां बदिली कराए भॼी वञे। बाबा साईं, तव्हां चुप करे वेही रहो। ॾिसो त कीअं थो मां इमरान डीएसपी जो बिलो कयां। सतार, मां कुझु बि ॿुधण नथो घुरां। मूंखे डीएसपी जो लाश खपे। अदा ए बाबू जो झुमरियूं पाईंदो थो अचे। हल हल पुछूं था हली। हल हल हल। अरे गुस्सा मत कर ना बाबा, दुनिया सब गुस्सा मत कर। बाबा माफी मांगे बाबा।
ॼण मिली वियो सभु कुझु उन खां वध बि न का ख़ुशी आहे उन खां वध बि न का ख़ुशी आहे बि न मुंहिंजी का दिल लगी आहे तुझी याद सा जिंदगी आहे तुझी याद सा जिंदगी आहे दिल लगी आहे तुझी याद सा जिंदगी आहे तुझी याद सा जिंदगी आहे का दिल लगी आहे तुझी याद सा जिंदगी आहे तुझी याद सा जिंदगी आहे बिन मुंहिंजी का दिल लगी आहे तुझी याद सा जिंदगी आहे बिन मुंहिंजी का दिल लगी आहे तुझी याद सा जिंदगी आहे तुझी याद सा जिंदगी आहे इमरान साहब कहिड़नि ख्याल में घुमो आहियो? मस्ताना यार मुंहिंजी फरज़ाना सां मुलाक़ात सिर्फ़ हिकिड़ो दफ़ो थी आहे पर हूअ मुंहिंजे दिल ऐं ज़हन में एतिरो त समाइजी चुकी आहे जो पल पल में विसरे ई न हरदम मूंखे यादि आहे। इमरान साहब अवां जी इतला लाइ अर्ज़ आहे त फरज़ाना रेस रशीद खान सां मोहबत कंदी आहे। हाणे अवां जी मर्ज़ी आहे फरज़ाना खे पंहिंजे दिल जे महल में विहारियो या न? छा? जी हाँ इमरान साहब। मस्ताना जे अगर फरज़ाना रेस रशीद खान जे दिल की छू जाए त यार अॼु खां पोइ फरज़ाना जे बारे में कॾहिं बि न सोचो।
बाबा साईं तव्हां हिते वेही ओताक में कचहरी पिया कयो ऐं हू वतन दा असां जे माण्हुनि खे फूको ॾींदा। लॻे थो त हिन दफ़े असांजी हार पक्की आहे बाबा साईं। परेशान न थी पुट, परेशान न थी। हार परियल जो नसीब आहे। हाँ बाबा साईं अस्सलाम वालेकुम। हलो सतार, इहो परियल वारो छोरो रशीद वते तो जलसा कंदो ऐं वतो आहे माण्हुनि खे असांजे खिलाफ़ भड़काईंदो। हुकुम कयो बाबा साईं, मूंखे करणो छा आहे? त पोइ ठीकु आहे सतार, देर न कर हिन कम में। हाँ बाबा साईं बिल्कुलु सम्झी वियो। ये सम्झी तो कम थी वियो। ओके अल्लाह हाफ़िज़। अम्मा 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 ही पंहिंजो नओं घर आहे। छा पई सोची अम्मा? काश ये सब जानी पंहिंजे अखियुनि सां ॾिसे आ। तुझे ना पुट, बस तुंहिंजे बाबा जी यादि अची वई। हू बंगला ठाहींदो हो पर हू मज़दूर हूंदो हो। अॼु उन्हनि जो पुट अहिड़नि बंगलनि में थो रहे। काश ये सब कुछ जानी पंहिंजे अखियुनि सां ॾिसे आ। अम्मा 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 मुझे मिठड़ी अम्मा 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 मुझे मिठड़ी अम्मा अम्मा मुझे मिठड़ी अम्मा अम्मा तेरा बाबा गुज़ारे वियो, वो अदा सताल छॾे वियो। अॼु मुंहिंजी मिठड़ी अम्मा, अॼु तूं बि मूंखे छॾे वई आहीं। मां पहाड़ त न आहियां जो एॾा सूर ऐं सदमा सही सघां। छा ॻाल्हाए साथी, अॼु ॾाढो ख़ुशि पियो लॻी। ख़ुशी छो न थियां फरज़ाना, तो जहिड़ी सिक वारी साथी जा हथ हथ में आहिनि, इन खां वधि ॿी कहिड़ी ख़ुशी थींदी। एतिरो प्यार न कर, किथे असांजो प्यार ॾिसी कमीनी क़िस्मत कावड़जी न पवे रशी। मां बि केॾी न सदोरी आहियां जेके तो जहिड़ो सजण मिलियो आहे। मोहब्बत क़िस्मत जी मोहताज नाहे हूंदी फरज़ाना, खुश नसीब त मां आहियां फरज़ाना। सच पुछी त तुंहिंजे मिलण खां पहिरियां मां पाण खे थर जी ठोठ मिटीअ ते फुटल छूहर सम्झंदो हुयुसि। हाणे ईअं महसूस कंदो आहियां ॼण मां किंजर जे किनारे ते टिड़ियल को कमल हुजां। पर तुंहिंजे प्यार इन रणपट रेगिस्तान खे गुलनि जहिड़ो गुलिस्तान बनाए छॾियो। अगर इजाज़त हुजे त मां गुलिस्तान मां हिकु गुल पटे सघां थो। हिकु गुल छो, ही हसीन गुलिस्तान
समूरी तुंहिंजी मिल्कियत त आहे। रशीद खान, असी गरीब आवाम जे हक लाइ इलेक्शन विड़ी रहिया आहियूं। कूड़े लीडर खे शिकस्त ॾियण लाइ विड़ी रहिया आहियूं, जेके गरीब आवाम जे हकनि ते नांग जा फण कढी बीठा आहिनि। साईं, जेकॾहिं हू नांग आहिनि त असीं आहियूं जोगी। हाणे असीं हुन नांगनि जा फण कुचले छॾींदासीं। बाबा साईं, इंशाअल्लाह हिन दफ़ा आदा रशीद खान एमपी जी सीट ते ज़रूर वेहंदो। भुतर बाबा, असल परेशान थियण जी का बि ज़रूरत कोन्हे। सभिनी माण्हुनि जे वात ते नंढे रेस रशीद खान जो नालो आहे। हा कमदार लोग, हा हाणे माण्हू मशहूर अची विया। साहब, तव्हांजी वॾी महिरबानी। न रशीद खान, न, ही मेहरबानी न, ही तो संदो फर्ज आहे। हाँ रशीद खान, पब्लिक के तहफ़्फ़ुज़ ॾियण असांजी ज़िम्मेवारी आहे। परेशान थियण जी का बि ज़रूरत न आहे रशीद खान, तव्हां पंहिंजो वर्क जारी रखो। न जावेद साहब, अवां जहिड़े सचे ऑफिसरनि जे हूंदे असांखे परेशान थियण जी का बि ज़रूरत न आहे। त रशीद खान, असांखे इजाज़त, वॾी महिरबानी। भूसाड़ी हो जाए अच्छे में तुम को वाह दौलत राम, वाह मूसा धोखेबाज, मूसा मोटो संग दे तू छा तो समझी वाह तो के सुञाणे न सकदस। हां गडंदम तुझो छा हले केना भी ड्रामेबाजी कर। हाल बुध दौलत राम, पूरा 5 लाख खपे, पूरा 5 लाख। तेरे तो रुपयो भी घट थो न, कोई हथियार जी हिक गोली हणंदो सा हिक नेड़े वारी। तव्हां जो इहो मक़सद डीएसपी इमरान कॾहिं बि पूरो कोन थियण ॾींदो। सचो ऐं ईमानदार ऑफिसर आहे। 5 लाख त छा ततार तोखे 5 रुपया बि कोन ॾींदुसि। तो ॾिस था तोखे कीअं थो बचाए डीएसपी इमरान। सेठ दौलत राम, अॼु तोखे केर बि नथो बचाए सघे। अॼु तुंहिंजी ज़िंदगी जा ॾींहं पूरा आहिनि दौलत राम। दौलत राम हले न ॾे पैसा, तोखे तुंहिंजे पैसनि जी ज़रूरत न आहे। तोखे सिर्फ़ ऐं सिर्फ़ हिन पूरे अमन में तबाही आणी आहे। हा तबाही, अमन ख़राब करणो आहे मूंखे। असांखे पंहिंजे मक़सद तां को बि हटाए नथो सघे। अचो वैसे तव्हां परेशान न थियो। धांधलियूं कराइण ऐं वोट ॾियण असांजे हथ में आहिनि। हा हा, परेशान थियण जी का ज़रूरत न आहे।
चेहरे में तू परेशान नहीं घबराने की का जरूरत है चलो खुदा बाबा साईं पाण ते सिक्योरिटी घुरी बि न आहे पर पोइ पुलिस पंहिंजे तहफ़ुज़ लाइ अची वई आहे पुट रशीद असांखे तहफ़ुज़ ॾियण जी ज़िमेवारी आहे ये हिन मुल्क जा मुहाफ़िज़ आहिनि ज़ाहिर ॻाल्हि आहे पंहिंजी ज़िमेवारी सम्झंदा हूंदा न बाबा साईं एसएचओ आकिब साहब खे वरी ॼाण आहे ज़रूर को खतरो ॾिसी पाण वटि पहुतो आहे बकवास बंदि कयो रुगी पाण ॻाल्हाईंदा या मूंखे बि ॻाल्हाइण जो मौक़ो ॾींदो भले ॻाल्हायो साहब असां त तोखे न आहे रोकियो पर ॻाल्हाइण जे लाइ बि हौसले जी ज़रूरत हूंदी आहे मूंखे लॻे थो त तव्हांजो हौसलो ॻाल्हाइण जे लाइ तव्हांजो साथ नथो ॾिए बकवास बंदि कर विस परेल खान मां तुंहिंजे पुटनि रशीद ऐं ज़ाहिद खे गिरफ़्तार करण आयो आहियां गिरफ़्तार हिन जो ॾोह हा ॿुधाए आकिब साहब त कहिड़े ॾोह में असांखे गिरफ़्तार थो करे तव्हांजो ॾोह इहो आहे त तव्हां गैर क़ानूनी तौर ते जलसा करे रहिया आहियो हलो अॻ में थियो बाबा साईं तव्हां हिते वेही औताक में कचहरी पिया कयो ऐं हू वतन दा असांजे माण्हुनि खे फूको ॾींदा लॻे थो त हिन दफ़े असांजी हार पकी आहे बाबा साईं परेशान न थी पुट परेशान न थी हार परियल जो नसीब आहे हाँ बाबा साईं अस्सलाम वालेकुम हलो सतार इहो परियल वारो छोरो रशीद वते तो जलसा कंदो ऐं वतो आहे माण्हुनि खे असांजे खिलाफ़ भड़काईंदो हुकुम कयो बाबा साईं मूंखे करणो छा आहे त पोइ ठीकु आहे सतार देर न कर हिन कम में हाँ बाबा साईं बिल्कुलु सम्झी ये सम्झी तो कम थी वियो ओके अल्लाह हाफ़िज़
सामो सलाम। सर प्लीज कुछ कयो। किथे हू ज़ालिम नापाक इरादनि में कामयाब न थी वञनि। तमाम परेशान न थियो, मां ख़ामोश न आहियां वेठो, मुंहिंजी दुआरनि ते कड़ी नज़र आहे। सर रोज ता मासूम शहरी मरन, इन जो जिम्मेवार कानून आहे। हा सर, ज़ालिम पंहिंजो कारोबार तमाम वसी करे छॾियो आहे। जावेद, असीं मजबूर न आहियूं, असीं मौक़े जी तलाश में आहियूं। असीं मौक़ो था तलाश करियूं ऐं होॾा मासूम शहरी था मरनि सर। इन ॾोहारियुनि जो ख़ात्मो ज़रूर थींदो। ओके सर, सामो सलाम। बाबा साईं, इन रशीद जो कुछ करियो, इन खामोश थी वेठासीं न, किथे पाण बाज़ी इहा हाराए न वियो। तूं छा थो सम्झी दिलदार पुट? छा मां ख़ामोश वेठो आहियां? केॾियूं वारदातूं थो करायां, पर पोइ गुज़ारे बची थो वञे। इहा सीट ॿिए कंहिंखे मिले, मां हरगिज़ इहो बर्दाश्त न कंदुसि। हथनि पीढ़ियुनि खां वठी इहा सीट असीं खटींदा पिया अचूं। तूं अजायो परेशान न थी, सीट त मां खटी हुई, पोइ प्यार सां खटिया या वरी दास। कमदार ॾिसी थो न आवाम जी मोहबत, केॾो न आवाम असांखे चाहे थी। रोज़ रोज़ था रोडनि ते मुज़ाहिरा कनि त रशीद खान खे आज़ाद करियो, ज़ाहिद खान खे आज़ाद करियो। इहा आहे सचे माण्हू जी सुञाण। मूंखे उमेद आहे त DSP इमरान साहब SHO जी तबियत ज़रूर पुछंदो। हा रईस, इमरान साहब हिकु सचो माण्हू आहे। बाबल साईं, तव्हां बिल्कुलु सही था चओ। DSP इमरान साहब हिकु सचो ऐं ईमानदार ऑफिसर आहे। कंहिंसां बि बेवाजिबी थियण हू बर्दाश्त नाहे कंदो। त पोइ तयारी कर कमदार, त हली रशीद खान खे ज़ाहिद खान खे वठी अचो। अॼु हू हर हाल में आज़ाद थींदा, छो त अॼु अवाम जो धरणो जेल जे आॾो हूंदो। इमरान साहब सचे माण्हू खे सम्झण जो खूब ॼाणंदो आहे। रशीद के आजाद करो, रशीद के आजाद करो, जाहिद के आजाद करो, जाहिद के आजाद करो, रशीद के आजाद करो, जाहिद के आजाद। SHO साहब, जाहिद ऐं रशीद खे तो कहिड़े ॾोह में गिरफ़्तार कयो आहे? रशीद के आजाद करो, जाहिद के आजाद करो। SHO साहब, ही माण्हुनि जो आवाज़ ॿुधी पियो, इन जो मतिलब त रशीद बेगुनाह आहे न। रशीद के आजाद कयो, रशीद के आजाद कयो, जाहिद के आजाद कयो, रशीद 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 के आजाद कयो, जाहिद के आजाद कयो, जाहिद के आजाद कयो। SHO साहब, जाहिद ऐं रशीद खे तो कहिड़े ॾोह में गिरफ़्तार कयो आहे? सर, रशीद जे कानून निकिरी वई, दोवर जो सबूत आहे इन ॻाल्हि जो। रशीद के आजाद कयो, वञी जाहिद ऐं रशीद खे आज़ाद कर। जाहिद के आजाद कयो। जी सर।
माफ़ी दे। सत्तार अरे ये दे जय पाण जे कानून जे हवाले कर। ये तो तई त मुझे रस्तो छड़े रे खुद तो तमाम घणा दो कया आहिनि ज़ालिम सिद्दीक़ खान जे चवण ते। मां चवो थो ॾाढा ई ज़ुल्म था कयो कॾहिं बि न झुकिजो। जी एसपी इहो तुंहिंजो ख्वाब गिरफ़्तारीअ जो कॾहिं बि पूरो न थींदो कॾहिं बि न। शाबाश पुट शाबाश पढ़ो पढ़ो पर हिकिड़ी मुंहिंजी ॻाल्हि यादि रखी कजो ज़ुल्म जे अॻियां ऐं ॾाढ जे अॻियां कॾहिं बि न झुकिजो। छा ही लफ़्ज़ त मुंहिंजो बाबा जानी चवंदो हो। ही त विछड़ियल मुंहिंजो जानी भाउ सतार आहे। अदा 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 ही मुझे तन का केड़ो मूंसां ज़ुल्म थियो। मूं पंहिंजो जानी जिगर मूं पंहिंजो प्यारो भाउ पंहिंजे हथनि सां मारे विधो। अदा सतार अदा सतार उथ अदा सतार उथ अदा सतार उथ अदा मूंखे ईअं अकेलो न छॾे वञ। अदा ईअं मूंखे अकेलो न छॾे वञ। मां क़यामत जे ॾींहुं पंहिंजे प्यारे जानी बाबा खे कहिड़ो जवाबु ॾींदुसि। मां पंहिंजी बिछड़ी अमड़ खे कहिड़ो जवाबु ॾींदुसि। अदा सतार अदा सतार। डीएसपी सतार जे मथां छो थो रोए? छा माना डीएसपी ऐं सतार पाण में भाइरो आ? हींअर ई इहा ख़बर वञी रईस सिद्दीक़ खान खे थो ॿुधायां। अदा ही मूंखां कहिड़ो ज़ुल्म थियो। उहो अदा पंहिंजे हथनि में पंहिंजो कुंधर भाउ मारियो। ज़ुल्म थियो कहर थियो। छा थियो अनवर
खैर त आहे? साईं सतार के डीएसपी इमरान मारे छॾियो। सतार जे मरण खां पोइ डीएसपी रोअण ऐं रड़ियूं करण लॻो। साईं छो त सतार डीएसपी जो विछड़ियल हो। अच्छा, माना त सतार डीएसपी इमरान जो भाउ चङो थियो जो मारिजी वियो, न त इहो कारी हर नांग वरी अची असांखे ई ॾंगे हा। हेलो हेलो, हाँ 2 करोड़, भले भले, वाह सही वाह। साईं 2 करोड़ जे बदले मूंखे करिणो छा पवंदो? हिते बीह रहो रोशन, तो सॼी उमिरि माण्हुनि सां ठगियूं कयूं आहिनि। अॼु हलियो आहीं पैसनि जी लालच में खून करण। तूं इंसानियत जो कातिल आहीं। मूं कंहिंजो बि खून न आहे कयो डीएसपी साहब। हाँ साहब, असां त कॾहिं झिरकी बि कोन मारी आहे, त माण्हू कीअं मारींदासीं? असांखे त बंदूक हलाइण कोन ईंदी आहे साहब। तव्हां बंदूक सां न पर ठगीअ सां मजबूर ऐं लाचार माण्हुनि खे मारियो आहे। जेको सॼी जिंदगी कमाए तंहिंजे धीअ जे ॾाज लाइ पैसा थो गॾु करे, तव्हां हुन सां फराद कयो था ऐं हू हिन सदमे में मरी थो वञे। छा ही इंसानियत जो क़त्ल न आहे? तव्हां सॼी जिंदगी ठगी सां पैसो कमायो आहे, पर पोइ बि घुमो पिया तव्हां पंध। रोशन, तूं हिकु ज़ालिम आहीं। बाबा साईं जो चवण हो, ज़ुल्म ऐं ॾाढ जे अॻियां कॾहिं बि न झुकबो। छा तव्हांजो बाबा साईं जीव आहे पुट? जी हाँ, तू फानी दुनिया छॾे विया आहे। पुट, किथे तूं जानी ऐं सुखा जो पुट त नहीं? हाँ, तोखे कीअं ख़बर पई मुंहिंजे बाबा ईअं मरिजी? अब्बा, मां तुंहिंजो बदनसीब चाचो आहियां, पीरल ऐं नूरल। हे तुंहिंजा सौट आहिनि भाउ, इहे सौट आहिनि। छा? इन जो मतिलब आहे त फरज़ाना मुंहिंजी सौट आहे। पर पुट, भाॼाई सतार पुट किथे आहिनि? उहे त ॾेखार मूंखे। हाँ चाचा, अमर त बाबा जो जुदाई जो सदमो बर्दाश्त न करे सघो, पर सतार जे मौत जो ज़िम्मेवार मां आहियां। न पुट इमरान, न। अदा जानी, भाॼाई पर सतार जी मौत जो ज़िम्मेदार त मां आहियां। मां पैसनि जे लालच में अची मां रत जा रिश्ता ई भुलाए वेठो। मां त एॾो बदनसीब आहियां जो सतार सां मिली करे पंहिंजे रिश्ते न सुञातो आहे। मूंखे इहा ख़बर ई न पई को सतार मुंहिंजो भाइटियो आहे। पुट इमरान, अदा जानी ऐं भाॼाई ऐं सतार जो मौत जो ॿुधी दुख थियो। ऐं हा सोच, शाम जो घर अचिजांइ, पोइ कचहरी कंदासीं। हाणे तूं असांखे गिरफ़्तारी नथो करे सघीं, असां त तुंहिंजा पंहिंजा आहियूं। न, मां तव्हांखे छॾे नथो सघां, छो त अवां कानून जी नज़र में मुजरिम आहियो। पर तव्हांखे घटि में घटि सज़ा मिलण लाइ अवां सां हमदर्दी ज़रूर कंदुसि। ऐसे छो आकिब, मूं कॾहिं सोचियो बि कोन हो त तूं पैसनि जी लालच में अची पंहिंजी हिन मुक़दस वर्दी जो बि एहतराम न कंदे। सर आई एम सॉरी सर, आई एम सॉरी। हलो अॻ में थियो, हलो हलो।
रशीद खान आयो 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 रशीद खान आयो 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 रशीद खान आयो 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 रशीद खान आयो 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 रशीद खान आयो जी रशीद खान आयो रशीद खान आयो रशीद खान आयो रशीद खान आयो वैद परेल खान तव्हांखे लख लख मुबारक। हाँ दोस्तों, हिन हवेली जा दर तव्हां लाइ सदाईं खुलियल हूंदा। असां हर दुख सुख में तव्हां सां गॾु हूंदासीं। तव्हां पाण खे कॾहिं बि अकेलो न समझजो। महिरबानियूं महिरबानियूं महिरबानियूं। मां सभिनी महिरबान दोस्तनि जो तोराइतो आहियां। ही कामयाबी मुंहिंजी कामयाबी न, अवां जी कामयाबी आहे। ही गरीब अवाम जी कामयाबी आहे। अॼु मां कसम थो खणा, मरंदुसि त गरीब अवाम जी भलाईअ जे लाइ, जीअंदुसि त गरीब अवाम जी भलाईअ जे लाइ। मुंहिंजा भाइरो, मुंहिंजी हिकु ॻाल्हि हमेशा यादि रखिजो, राति हुजे या ॾींहुं हुजे, गर्मी हुजे या सर्दी हुजे, ही अवां गरीब अवाम जो खादिम रशीद खान हर घड़ी अवां सां गॾु रहंदो। महिरबानियूं महिरबानियूं महिरबानियूं। बाबा अवां जी अखियुनि में ॻोढ़ा। पुट रशीद खान, हे ॻोढ़ा न ख़ुशीअ जा मोती आहिनि। हीअ ख़ुशीअ जा मोती हिन महिरबान दोस्तनि जा ॾिनल आहिनि। पुट रशीद खान, हिन ग़रीब अवाम खे कॾहिं अकेलो न छॾिजां। रशीद रशीद फरजाना तू खैर का है? न रशीद खैर ना आहे। तू अॻु में डीएसपी इमरान खे फोन कर। तव्हांखे वॾो खतरो आहे। खतरो? पुट छाजो खतरो आहे असांखे? असां कहिड़ो ॾोह कयो जो असांखे खतरो आहे? हाँ बाबा, पर ॿुधाए सही असांखे छाजो खतरो आहे? चाचा साईं ख़ुदा खे मञियो, बहस न कयो। मूं जेका ॻाल्हि ॿुधी आहे न, उहा मूंखे ख़बर आहे। फरजाना, आखिर ख़बर त पवे न असांखे छाजो खतरो आहे। पुलिस खे फोन कयां त छा चवां? हेलो, डीएसपी इमरान साहब। सर, मां नओ मुंतखब एमपीए रशीद खान थो ॻाल्हायां। तव्हांजी वॾी महिरबानी। परेशान थियण जी का बि ज़रूरत न आहे फरजाना। इमरान साहब सिद्दीक खान जा इरादा कॾहिं पूरा थियण न ॾींदो। ओ शान, हमने सलाम। मुंहिंजा बहादुर पुलिस जा जवानो, अॼु पाण हिकु अहम गिरफ़्तारी करण लाइ वञी रहिया आहियूं। जीअं त मुंहिंजो सॻो भाउ बि ॾोहारनि जो साथी बणिजी चुको, मूं उनखे बि पंहिंजे रिश्तनि खे पोइते करे उनखे बि अंजाम ताईं पहुचायो। हीअ अॼु आख़िरी असांजी हिकिड़ी स्ट्रगल आहे, मूवमेंट आहे। असां रब पाक खां दुआ कयूं था त इन्ही में बि ख़ुदा असांखे सोभारो कंदो ऐं हुन वाइट क्राइम जे जेको सरगना आहे, अॼु हुनखे बदिलण लाइ पाण हलूं था। पर उन में बि असांखे इहा शइ नज़र में रखणी पवंदी त कंहिं बि आम शहरी जो को बि नुक़सानु न थिए ऐं उन ॾोहारनि जे सरपरस्त खे ॿधी पाण कानून जी जकड़ में आणे हुनखे अंजाम ते पहुचायूं। सर, असांजी सॼी पुलिस फोर्स अवां सां गॾु आहे। इंशाअल्लाह
इन्हीं कानून शिकन एमपीए के अंजाम ताईं पहुंचाईंदासीं। बाबा साईं हाणे पानी मथे का चढ़ी वियो आहे, इएं ख़ामोश वेहण सां कुझु कोन थींदो। लॻे थो त मोए मारण खां सवाइ ही ॻाल्हि कोन निबरंदी। ठीकु आहे दिलदार पुट, तूं वञी पंहिंजा माण्हू तयारु कर। ठीकु आहे बाबा साईं, जेको
हलो जाने जी। तुझी तस्वीर मां रखा थी निशानी, तुझी तस्वीर मां रखा थी निशानी, तोखे छलड़ो चेच मां कजे ॾियां जानी, तोखे छलड़ो चेच मां कजे ॾियां जानी, तुझी तस्वीर मां रखा थी निशानी, तुझी तस्वीर मां रखा थी निशानी, तोखे छलड़ो चेच मां कढे ॾियां जानी, तोखे छलड़ो चेच मां कढे ॾियां जानी, मोहब्बत के नफरत में बदल जान जानी, मोहब्बत के